THN News। मोहम्मद मुस्तफा जिंदाबाद, मोहम्मद मुस्तफा जिंदाबाद, इंडिया ते राणा, इंडिया ते राणा, सही जे गुस्ताखन ते राणा, सही जे गुस्ताखन ते राणा। वगण लगे ॻोठ थड़ी हाशिम वासिन पारां भारतीय हुक्मरान पार्टी BJP जे अॻुवाणनि पारां इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कयल गुस्ताखी वारे बयान ख़िलाफ़ मियाँ अलहदा जतोई कारी मोहम्मद उस्मान मुगेरी मोहम्मद उर्स शेख जी अॻुवाणीअ में ॻोठ खां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ताईं रैली कढी वई। रैलीअ में मौजूद माण्हुनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते कारी मोहम्मद उस्मान मुगेरी मोहम्मद उर्स शेख वलीउल्लाह तुन्यो दिलबर जतोई ऐं ॿियनि चयो त असां भारतीय इंतहा पसंदनि पारां असांजे प्यारे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में कयल गुस्ताखीअ जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़नि खे आलमी दहशतगर्द सम्झूं था। भारतीय हुकूमत खे घुर्जे त शैतान मलऊन सिफ़त माण्हुनि खे फाईअ जे फंदे ते लटकाए खेनि इबरत जो निशानो बणायो वञे त जीअं केर बि अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी न करे सघे। असां पंहिंजे प्यारे नबीअ जे शान में का बि गुस्ताखी बर्दाश्त न कंदासीं। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मथां पंहिंजा बच्चा ॿार बि क़ुर्बान करे छॾींदासीं। मुज़ाहिरीन वधीक चयो त पाकिस्तान हुकूमत फौरी तौर भारतीय सफ़ारतखानो बंदि करे भारतीय सफ़ीर खे वापसि रवानो करे छॾे। असां अक़वाम मुतहिदा जे जनरल सेक्रेटरी खां मुतालबो करियूं था त असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कंदड़नि BJP जे अॻुवाणनि ऐं मोदी सरकार जे इंतहा पसंदनि खे लगाम ॾियारियो वञे न त असां सख़्त एहतजाज कंदासीं।